लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद जे मामले ते पाक फ़ौज सुठो फ़ैसिलो कयो आहे। फ़ौज जो ख़ुद एहतिसाबी वारो निज़ाम बहितरीन अमल आहे। पीटीआई बानी मुल्क में डफेड़ पखेड़न की कोशिश कई। पीटीआई बानी साज़िश जो मुख्य किरदार ऐं फैज़ हमीद सहूलतकार हुयो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त नवाज़ शरीफ़ मुल्क में मोटरवेज़ जो ॼार विछायो। हुन सीड़पकारनि खे सहूलतूं फ़राहम कयूं। पंजाब हुकूमत बिजली वाहिपेदारनि खे सहूलत पहुचाइण जो अहसन क़दम खयो। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां पोलियो वैक्सीन का इनकार कंदड़ वालिदैन ख़िलाफ़ कार्रवाई ऐं सिहत खाते के पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम तेज़ करण की हिदायत। वॾे वज़ीर जो चवण आहे त पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम में वालिदैन घर जा वॾा मुकमल सहकार कनि। पोलियो खां बचाव वारी मुहिम में फुड़ा प्यारण खां इनकार की का भी गुंजाइश नाहे। पोलियो जा फुड़ा प्यारण खां रोकण ते वालिदैन घर जे वॾनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पीपीएमएल ऐं अॻवान मखदूम जमील ज़मान के4 मनसूबे के जल्द मुकम्मल करण लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ख़त लिखी छॾियो। ख़त में मखदूम जमील ज़मान जो चवण आहे त के4 मनसूबो कराची में पानी की खोट ख़त्म करण लाइ सूबाई वफ़ाक़ी हुकूमतुनि पारां गॾियल तौर ते शुरू कयल हिकु अहम मनसूबो आहे। मनसूबे में देर सबब कराची वासियुनि खे पानी की फराहमी में काफ़ी अरसे खां ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। कराची वासियुनि जी ज़रूरत खे महसूस कंदे के4 मनसूबो बिना देर मुकम्मल कयो वञे। मंकी पॉक्स जो वाहिद केस खैबर पख्तूनख्वा में रिपोर्ट थियो। जेकॾहिं कंहिं में भी अलामतूं ज़ाहिर थियनि त उनखे करंटीना में रखणु घुर्जे। वज़ीर आज़म जे सिहत बाबति कोऑर्डिनेटर डॉक्टर मुख्तार मलिक जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त मंकी पॉक्स बाबति अहम इजलास में वज़ीर आज़म के हवाई अॾनि ऐं सरहदुनि ते इंतज़ामनि जे हवाले सां आगाह कयो वियो। दुनिया में हिन वक़्त ताईं 99,000 माण्हू मंकी पॉक्स हकारी अची चुका आहिनि। आइसोलेशन ही मंकी पॉक्स जो सभ खां बहितरीन इलाज आहे। सिंध के गादी वारे शहर कराची समेत मुख्तलिफ शहरन में बरसात जो सिलसिलो जारी। गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, एयरपोर्ट, मलीर, नाज़माबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। शहर में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो। हैदराबाद, जामशोरो, मीरपुर ख़ास, थरपारकर, उमरकोट, टंडो अलियार, टंडो मोहम्मद खान, मटियारी, खैरपुर, सखर, कंदकोट, शिकारपुर, जैकबाबाद, कंबर, शदादकोट, घोटकी ज़िलनि के नंढनि वॾनि शहरन में बरसात। हाला, बिडशाह, शहदादपुर, नबीसर रोड, झंडो मरी, उडेरो लाल, लखी गुलाम शाह, गौसपुर, बख्शापुर, रोहिड़ी, पीर जो ॻोठ, टंडो मस्ती, ठरी मीरवा, बबल, पिरियालो, डिपारजा, सेठारजा, काज़ी अहमद, संजर चांग, ठकराठो, ठुल, गड़ी असन, बाहुकोसो, मदेजी, हुमायूं शरीफ, दड़ो, गुपचाणी, थरड़ी, मोहब्बत, चंबड़ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। बहराड़ी जो शहरनि सां राब्तो घटिजी वियो। फसलनि खे बि नुक़सान। बरसात सबबि हेस्को रीजन जा 152 फीडर ट्रिप थियण सबबि केतिरनि ई शहरनि में बिजली जी फराहमी मुअत्तल। मौसमियात खाते पारां 19 अगस्त ताईं मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात जी अॻकथी थी। टंडो रहीम खान वाही पांदी समेत खीरथर जाबलू पट्टी ते बरसात खां पोइ नए गाज वही आई। काछे जे चैन, यूसीस, टंडो रहीम खान, छिनी, सावड़ो ऐं शाह हसन जो जोही समेत ॿियनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। काछे वासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। ऐं थाणी बुलाखान समेत कोहिस्तान वारे इलाइक़े में बरसात सबबि नयूं ऐं ढोरा वही आया। थाणे अहमद खान, करचात, टांगर, कांभो जबल, भाल समेत ॿियनि इलाइक़नि में वसकारे खां पोइ नयूं वही अचण सबबि कचा रस्ता पाणी हेठि अची विया। मवासिलाती निज़ाम दरम बरम थी वियो।